अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचेव त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे वेर। हुन झूपड़ीअ मां मुंहुं कढी चौतरफ़ निहारियो। दर मां कंधु हेठि करे निकितो हो, उन करे पटके जो वराको चढ़ी वियो हुउसि। कननि तां ॿुट जो हड़ लथुसि त सीउ ॼणु कननि में धूकण लाइ आतो हुजे। हिन कंधु अंदरि करे ॿुट खे ठाहे वरायो। अंदरि बुंड जा ॿरियल अङर पखिड़ियल हुआ, कुझु ॿरी रहिया हुआ ऐं कुझु विसामी विया हुआ। मोहबत बंदूक खे झूपड़ीअ जी कखाई भित सां टेकाए पाण बंदूक ते पुठी रखी अङरनि ते हथ ऐं पेर ताइण लॻो। परियां हथ ॿधल अमरा आहिस्ते सां किंझियो। भरिसां वेठल औरत आहिस्ते पुछणु लॻसि, सूर थो थिए छा? हुन कुझु न पुछियो। ॾंद भिकुड़े मोहबत खे ॾिसणु लॻो। मथे ते ॿधल ॿुट जा वर विखरी विया हुअसि। अधु मथे जा वार बि नज़र पिया आयसि, ॼणु कंहिं मार कढी हुजेसि। ॿई हथ ॿधल ऐं मुंहं ते धकनि जा निशान हुअसि। हिन लत हणी रिलीअ खे पाण खां परे करे छॾियो। लत ईअं हयाईं ॼणु मोहबत खे हणंदो हुजे। माईअ टेॾियुनि अखियुनि सां मोहबत खे ॾिसी मर्द जे गिचीअ ते हथु फेरियो। खाॾीअ जे हेठां ॻाढ़ी रिब ते हू आहिस्ते हथु फेरींदी रही। मोहबत खंगकार करे निड़ी साफ़ कई। माईअ ॾांहुं ॾिसंदे चयाईं त मुड़ुसु संभरियो हो तोखे साणुने त हाणे वेड़ी चन खे छॾे वञी ॿियो नंग वसाइबो। ईअं न अड़ी आहे सट झन न जहिड़ो। रुगो ॿ उबितड़ा छिकिया हथ मांसि त रखियो अथई। हां, तूं बि भॻी कंहिंसां आहीं? पेरनि खे शायदि घणो तव अची वियो हुउसि। टंगूं सोड़ियूं करे पटको लाहे कांभ ॿधी वेठो। हूअ बिल्कुलु माठ हुई, कुझु बि कोन थे पुछियाईं। बसि रखी रखी वात में कपिड़ो विझी सुॾको ते रोकियाईं, न त रुॻो हमराह जे लॻल ज़ख़्मनि ते पे हथ फेरियाईं। त चइबो त कुझु हंधे कोन त आहीं केरु? ईअं न। हिन मर्द ॾांहुं ॾिठो। अहिड़े न तूं बि न फाटिजांइ त कहिड़ी कमज़ात आहीं? तंहिं शर्म न आई घरां लॼ लीडो लाहींदे? ज़ुबान मुठ में कर पोड़ा। क़िस्मत जे चकरनि तो वटि हाणे काबू कयो आहे त पाण खे पॾ आहे न। बसि करे वेह, सुबुह जेकी थींदो तंहिंखे मुंहुं ॾींदासीं। जवान मुड़ुसु मस मस कुछियो। जुमिलो ख़तमु करे औरत ॾांहुं ॾिठाईं। हुन जे अखियुनि में बि साॻियो तकरार हो। मोहबत हथनि मां निकिरी वियो। उलर करे हमराह जे मथां आयो त माई रड़ करे विच में आई। नाले ख़ुदा वधीक न फटींसि, अॻई धकियल आहे। हाणे त हथु न खण, असांखे सुभाणे खणी राॼ में ॾिजांइ, ॿियो छा? अड़े पर ॿुधायो त सही, आहियो केरु? किथां जी भला आहियो? हिन सट ॾेई पंहिंजूं ॿाहूं माईअ खां छॾायूं। अलाए छो मर्द जे वेझो वियो। शायदि औरत जे वजूद जा दूंहां नक में घिड़ंदा पिए वियसि। इन ॻाल्हि में तुंहिंजो कहिड़ो कमु? कहिड़ो तूं असांखे छॾींदे? जेकॾहिं असां तोखे पंहिंजो ॾसु पतो ॾिनो त? असीं ॾोही आहियूं, तूं हाकिम। तुंहिंजो असांजो कहिड़ो रिश्तो? उहो ॻाल्हाइण महिल धकियल शीण पई लॻी। लहजे में वहंदड़ रत जहिड़ी गर्मी हुअसि। मोहबत जे मन में अलाए छा थियणु लॻो। हिकदमि ॼणु बोड़ीअ जियां संदसि कावड़ लमहनि में फूकी फाटिजी वई हुजे। हिन पर भरो बि माईअ ॾांहुं निहारियो। उहो ॾांहुंसी ॾिसी रही हुई। मोहबत ॾांहुं ॾिसंदे धकियल हमराह खे ॿाहुनि खां झले पट ते विछायल रिलीअ खे सिधो कयाईं। हमराह पासो वरायो त ॼणु सीसड़ाट निकिरी विया हुजनिसि। मोहबत माठ करे बंदूक खणी झूपड़ीअ खां ॿाहिरि निकिरी आयो। हिन ॿाहिरि अची चौतरफ़ निहारियो। परे परे ताईं हव मो टरियल हुई। सीअ जी ॼणु त अॼु बंदि भॼी पई हुई। वणनि जे पाछनि जे विच में केॾी महिल चांड्रोकी छणकी पे आई त ईअं पिए लॻो ॼणु कंहिं छाणीअ मां अबरक छाणियो हुजे। हेठि माथिरीअ में नए पे वही ऐं नए में आयल जाबलू पाणी ॼणु तिरड़ा ॾींदो हुजे। मोहबत बंदूक पथरनि ते रखी ॿाहूं कोट जे खीसनि में विझी छॾियूं। कोट सीअ जो धकु पूरो न थिए सठो त बि चङो हो। संदसि दिलि चयो मोटी अंदरि झूपड़ीअ में वञी वेह। पर अंदरि हिकु मर्द ऐं हिकु औरत हुआ। खेसि चङो न लॻो त अंदरि वञे। हू ॿीड़ीअ खे तीली ॾेई उते ई वेही रहियो। हू जबलनि जो कीअं हो। साल थिया पंहिंजे वतन खां जॾहिं तड़िजी निकितो हो त ॻोठ खां घणो परे कोन वियो। उहो ई चालीहारो मेलनि ते हिते अची जबलनि में नौकिरी कई हुआईं।
खेसि राजा वारनि ॻोठ निकाली ॾेई हिते मोकिलियो हो। सज़ा में 25 साल थी विया हुअसि। हू उते ई हो। जबल ते ठहियल उन झूपड़ीअ में हू राति जो तर जी चौकीदारी कंदो हो। संदसि उहा झूपड़ी ॼण आख़िरी चेक पोस्ट हुई। साम्हूं तर जूं माथिरियूं हुयूं ऐं पुठियां शहर जो रस्तो। संदन तर रिवायतुनि जो सख़्तु हो। हू सभु गॾिजी रहंदा हुआ। राज जूं रस्मूं हर कंहिं लाइ हिकु जहिड़ा हुयूं ऐं कंहिंखे बि उहो अख़्तियार न हो त ॻोठ मां का वञी पंहिंजे पसंदि सां खणी या तर छॾे शहर वञे को धंधो करे। हू सालनि खां उते ई चौकी ॾींदो हो ऐं अॼु राति इतफ़ाक़नि खेसि वणनि जे पाछनि मां लिकंदे मथे जबलनि ॾांहुं चढ़ंदे उहे 2 पाछा नज़र आया हुआ। पाछा रस्तनि खां शायदि अणवाक़िफ़ हुआ या वरी भुलिजी पिया हुआ। उन करे संदसि वर चढ़ी विया। हमरा पहिरीं त मुहबत सां चङी जंग जोटरी, पर पोइ साणो थी किरियो हो। मुहबत शींहं मुड़िसो हिन कल्हो के छोकिरे खां कीअं मात खाए आहे। हमरा सां साण खयल औरत बि ख़ाशी हुई, दिलि वारी हुई, तॾहिं त सिर ते सांभाहो करे हली हुई। मुहबत खान काफ़ी पुछा ॻाछा कई हुई, पर हू बिल्कुलु निठर हुआ। मजाल आहे जो कुझु पुछनि। मर्द खे हिन बंदूक जा कुंदाक कुल्हनि में पुठीअ में हया हुआ। धक ऐं ज़रबूं मिड़ई ख़ाशियूं लॻियूं हुअसि। हू बिल्कुलु बड़ जे थुड़ जियां वेकिरो पर खाधल। हिन ॿीड़ी पट ते उछले पेरनि सां विसाए ॾाढ़ीअ खे खनंदे खंकार करे वरी झूपड़ीअ में घिड़ी आयो। अंदरि हमराह जूं अखियूं ॿूटियल हुयूं। माईअ कंध खे झूपड़ीअ जे भित सां लॻाए टंगूं सिधियूं कयूं हुयूं। मुहबत खे ॾिठाई त बदन वेड़े सेड़े चादर में ढके छॾियईं। संदसि पेरनि जे आवाज़ ते हमरा अखियूं खोलियूं। मुहबत मुंहं में ॾिसंदे चयसि, ॿुधाई छो नथो त केरु मुड़ुसु आहीं? हाणे आवाज़ु कुझु थधो होसि, ॼण जबलनि जी बर्फ़ टुटी पाणीअ में बदिलजी वई हुजे। पुछी छा कंदे? हिन ऊन्हूं साहु कयूं। उही असां झलिया आहियूं। बाक़ी कुझु कलाकनि खां पोइ असांखे राज जे हवाले करे पोइ पार पता वठिजांइ। जहिड़ा पोइ ॿुधणा तहिड़ा हींअर कुझु ॿुधाए मतां ॼाणू निकिरी। वात मां बग़ैर सोचे सम्झी जुमिलो निकिरी वियो हुउसि। ॻाल्हाए पोइ पछताइण लॻो, छा चई वेठुसि। ॼाणू निकितो माए त छॾे ॾींदे ऐं पोइ पाण गोलियूं खाईंदे, ईअं न? चाचा बंद में आयलनि ते ठठोल न कबी आहे। हिन टोक तौर विचूं जुमिलो चयो। मुहबत कुझु बि कोन पुछियो। माई उन विच में बिल्कुलु माठ हुई। अलाए छो हाणे चई ॾिनाई, ही करम ख़ान जो पुटु आहे रब नवाज़। साम्हूं नई जे परियां पट ख़ैर जो वेठल। बसि या ॿियो कुझु ॿुधायई। उहो यकसाई अलाए छा छा चई वई हुई। रब नवाज़ अलाए छो खेसि न रोकियो। मुहबत माठ करे खेसि ॾिसंदो रहियो। ॾिसी ॾिसी पुछियईं, ऐं तूं? उहो कुझु कोन पुछी, माठ करे कंध हेठि करे छॾियईं। रब नवाज़ ऊन्हूं साहु कयूं। मुहबत वरी पुछियो, तूं केरु आहीं? तोखे हिन सां कहिड़ो कमु? रब नवाज़ ठूठियुनि भर उथियो। मूंसां ॻाल्हाए, जेको ॻाल्हाइणो अथई। छा थींदो इहो ॼाणी त असां केरु आहियूं? मुहबत माठ रहियो। कुझु देरि ईअं ई सांत हुई। रब नवाज़ वरी लेटी पियो। माई ईअं ई कंधु झुकायो वेठी रही। ॿाहिरि हवा हल्की हल्की लॻणु शुरू थी। झूपड़ीअ जे ॾाई पत्र मां हल्का हल्का सरड़ाट अचणु लॻा। ओचितो मुहबत ॻाल्हायो, पहिरें पंधु निकिता हो? न, कुमेत ते हुआसीं। पोइ जबल चढ़ण ते नाबरी वारियाई त पंधु निकिरी पियासीं। हींअर रब नवाज़ वरी वरंदी ॾिनी। मुहबत खे पक हुई त जवाबु कोन मिलंदुसि, पर मिलियुसि त हैरान थी वियो। तर में कुमेत त सिर्फ़ु हाकिम ॾिने वारनि वटि आहिनि। कॾहिं कॾहिं जबल जे भिक वटि घोड़नि खे डोड़ाईंदा आहिनि त ख़बर पई हुअमि त छा घोड़ो हाकिम ॾिने वारनि जो हो। अचरज में पइजी वियो। मुंहं में हैरानीअ जा तासुर टप ॾियणु लॻो। रब नवाज़ कुझु न पुछियो। कंधु हेठि करे चयईं, हा। मुहबत खे ॼण टुॿियूं अची वयूं। हाकिम ॾिनो तर जो घणंग ज़मींदार हो। उनजो घोड़ो हिन छोरे खे हथु कीअं आयो ऐं हीअ छोकिरी? हिन हिकदमि कंधु खयूं। रब नवाज़ खे घूरींदे पुछियईं,
तो हाकिम ॾिने वटां घोड़ीअ सां ॿांह बि उहो जुमिलो पूरो करे न सघियो। रब नवाज़ जो कंधु झुकी वियो। झुकंदे झुकंदे बि हिन जो वजूद हा करे वियो। माईअ मुहबत खे पुठी ॾेई छॾी। मुहबत जो सॼो वजूद ॾकी वियो। हिन बंदूक खईं ऐं माठ करे झूपड़ीअ खां ॿाहिरि अची वेठो। खेसि ईअं लॻो ॼणु सीउ जे बजाए बाहि ॿरंदी हुजे। त उहा रहमत जी धीअ हुई। उहा ई रहमत जंहिं साणसि गॾु हयातीअ जे साथ जा वाइदा कया हुआ, जंहिंसां हिन मुहबत कई हुई बे इंतिहा ऐं जंहिंजे इश्क खेसि राॼ मां तड़ायो हो। वरी अॻु पाण बि त रहमत खे ईअं चयो हुअईं, मूंसां निकिरी हल, हिते रहंदासीं त विछोड़ो ई भाङनि में हूंदो। ॿाहिरि अभाॻ ई सही पर रुखी सुखी गॾिजी खाईंदासीं। ऐं हूअ नाबरी वारे वेठी हुई। बहानो उहो ई त माइटनि जी इज़त जो सुवालु आहे। मुहबत खे चूचड़ी अची वरितो हो। पोइ ख़बर पई हुई उहा हाकिम ॾिने जी मिटी ऐं पैसो हो जंहिं रहमत खे मोहियो हो। हिन ॾाढो घोड़ कयो हो। तर वारनि खे संदसि इश्क जूं ख़बरूं पयूं हुयूं त माईअ ते बि इल्ज़ाम आया, पर हूअ ॾाढी पकी हुई। असुलु तिरीअ ते तेल न पे विझणु ॾिनई। ऐं राज वारनि माईअ खे पाक साफ़ ॾिसी मुहबत खे तड़े कढियो हो। कुसूर उहो ई हुउसि त हू ॻोठ जे नियाणियुनि ते किनी नज़र थो विझे। हिन खे छॾे साल थिया। जीअं छॾियईं तीअं न वियो। पोइ ख़बरूं बि पियसि त रहमत जी मिटी हाकिम ॾिने सां थी वई। हुनखे पुटु ॼाओ, हुनखे नियाणी ॼाई, हुनखे हीअं थियो, हुनखे हूअं थियो। पर हिन पंहिंजे वजूद ते जाबिलू भिकूं रखी छॾियूं हुयूं। न सिरकनि न ई हू ॻोठु वञे। ऐं अॼु उन ई रहमत जी धीअ संदसि हथ में हुई। हू मथे खे हथु ॾियो ईअं ई वेठो रहियो। वक़्तु ॾाढो आहिस्तड़े आहिस्तड़े सिरकी रहियो हो। हूअं बि त तह सियारे जी राति हुई, डिघी यख ऐं हेकली। हिन नए परियां पट ख़ैर ॾांहुं ॾिठो। 3-4 मील परे उहो ॻोठु नए जे बिल्कुलु भर में पिए लॻो, पर हक़ीक़त में उहो मुफ़ासिलो तमामु घणो परे हो। उहो कुमेत ई हो जो उहे एतिरो जल्दी अची जबल ताईं पहुता हुआ। मुहबत जे रग रग में ॼणु वेर वठण जो उधमु हो। उहा रहमत जी धीअ आहे। हणीसि गोली, सुबुह जो पाण ई तर वारा पेरनि समेत हिते अची निकिरंदा। पोइ पाण ई वाह वाह थींदई त भॼी पे विया। मुहबत मारे मञाइनि त हितां भॼी वञणु सुथरो कोन्हे। भली लाश ॾिसी रहमत जे बि आंडनि में हथ पवनि। भॼी विया त एतिरो ॾुखु थोरो ई थींदुसि जेतिरो मोलनि जो हुजे। हू थी अंदरि हलियो आयो। रब नवाज़ छिरकी ठूठियुनि भर उथियो। ॿाहूं ॿधल हुअसि, घणो ज़ोर ॾेई न सघियो। साणो थी किरी पियो। माईअ संदसि ठूठियुनि खां मिटी साफ़ कई। मुहबत माईअ जा हथ न ॿधा हा। हा, सख़्तीअ सां रोकियो हुआईंसि त जे हमराह जा हथ खोलियई त गोलीअ सां उॾाईंदोमांव। ॿुध, सुबुह जो जे पहिरीं तव्हांजे कढ धूके पवंदा, तन खे तव्हांजा पेर ऐं कुमेत जा सुंबत न मिलंदा। हिन रब नवाज़ ॾांहुं ॾिठो, जंहिं गीत ॾेई निड़ीअ खे आलो कयो। न, जबल हेठि मिलनि त मिलनि, बाक़ी मथे न, छो जो असां ॿूड़ो लताड़ियो हो। मुहबत जे कननि में ॼणु घिंडड़ियूं वॼण लॻियूं हुयूं। हिन झूपड़ीअ जे दर खां ॿाहिरि निहारियो। न माण्हू न काई ॿी ज़ात। कयां हेठि मथे त कंहिंखे कहिड़ी ख़बर पवंदी। हिन हिकु नज़र वरी ॿाहिरि विधी। आसमान ते कती विछूं ऐं खट विच वलारियो बीठा हुआ। ॿियो पहर अधु खनि गुज़री वियो हो। हिन खे अलाए कहिड़ा ख़्याल अची विया। दिली दिलि में ॻणु शुरू कयाईं। 2, 3, 4, 5, 6, 5 कलाक। 5 कलाकनि में दुनिया अलाए कीअं खां कीअं थी वञे। हिन रब नवाज़ ॾांहुं मुड़ी ॾिठो त चइबो त पहिरीं हेसि ताईं कोन पहुचंदा, हा न? ऐं तव्हां मुंहिंजा बंदी आहियो, ईअं न? हू हा कंदो रहियो। माई बिल्कुलु माठ हुई, अखर ई न पियो उकिरियईं। मुहबत ईअं ई बीठो रहियो, कंधु झुकियल हुउसि। कुझु लम्हा रखी माईअ ॾांहुं मुड़ी चयाईं, माई बाबा, उथी हिन जा हथ खोल।
ऐं हितां झटि निकिरी वञो, हलिया वञो हितां। हूअ अजीब कैफ़ियत में हुई। अलाए कीअं उथी रब नवाज़ जा हथ खोलण लॻी। मोहबत माठ करे बंदूक खईं ऐं झूपड़ीअ खां ॿाहिरि निकिरी वियो। लम्हा रखी हू झूपड़ीअ मां निकिरी जबल जे परींहं भर ॾांहुं वञण लॻा। माईअ परियां वेंदे मोहबत खे मुड़ी ॾिठो। मोहबत खे ईअं लॻो ॼणो रहमत ऐं हाकिम ॾिने जा पहिरीं सुबुह जा निकितल शाम जो थकिजी टुटिजी खेनि मोटी नाकामीअ ऐं बदनामीअ जा सनेहा ॾींदा हुजनि ऐं ॼणु हिन पंहिंजो वेर वरे छॾियो हुजे।